सदर आसिफ अली ज़रदारी पारां इस्लामाबाद में एयर हेडक्वार्टर जो दौरो कयो आहे। सदर आसिफ अली ज़रदारी जे हवाई फ़ौज जे सरबराह एयर चीफ मार्शल ज़हीर अहमद बाबर सिद्धू सां मुलाक़ात थी आहे। सदर भारत ख़िलाफ़ शानदार कामयाबी ते ऑफिसरनि ऐं अहलकारनि जो हौसलो वधाइण लाइ दौरो कयो। सदर आसिफ अली ज़रदारी खे हवाई फ़ौज जे जथे पारां गार्ड ऑफ ऑनर पेश कयो वियो। अहम ख़बर नाज़रीन अवां सां शेयर कयूं पिया। सदर आसिफ अली ज़रदारी पारां इस्लामाबाद में एयर हेडक्वार्टर जो दौरो कयो वियो आहे। सदर आसिफ अली ज़रदारी जे हवाई फ़ौज जे सरबराह एयर चीफ मार्शल ज़हीर अहमद बाबर सिद्धू सां मुलाक़ात थी। सदर भारत ख़िलाफ़ शानदार कामयाबी ते ऑफिसरनि ऐं अहलकारनि जो हौसलो वधाइण लाइ दौरो कयो। सदर आसिफ अली ज़रदारी खे हवाई फ़ौज जे जथे पारां गार्ड ऑफ ऑनर पेश कयो वियो आहे। अहम ख़बर खां अवां खे हिकु भेरो ॿीहर आगाही ॾींदा हलूं त सदर आसिफ अली ज़रदारी पारां इस्लामाबाद में एयर हेडक्वार्टर जो दौरो कयो वियो आहे। सदर आसिफ अली ज़रदारी जे हवाई फ़ौज जे सरबराह एयर चीफ मार्शल ज़हीर अहमद बाबर सिद्धू सां मुलाक़ात थी। सदर भारत ख़िलाफ़ शानदार कामयाबी ते ऑफिसरनि ऐं अहलकारनि जो हौसलो वधाइण लाइ दौरो कयो। सदर आसिफ अली ज़रदारी खे हवाई फ़ौज जे जथे पारां गार्ड ऑफ ऑनर पेश कयो वियो।